इजो ही निकतो बे कंदड़ जुलूस आफ़ताब जो पियो लीणू लीणू थो कफन नंढे रात जो निशान नजर अचे पयो साफ़ मंज़िले निजात जो ऐं मोड विझजियां वधे पयो ही काफ़िलो हयात जो कयामतूं कयामतुनि पुठियां उथारींदा अचूं जहां खेलियो मुबारकूं असीं ज़काईंदा अचूं नवनि सुरनि में ज़िंदगी जो गीत ॻाईंदा अचूं जो गीत ॻाईंदा अचूं। आदमशुमारी माइडी कमेटी जा अॻुवान ऐं शेख भिरके जा रावासियो जीए सिंधी मान जी गॾियल हक़ परस जिदोजहद शेख भिरके जा रावासियो ही काफ़िलो जेको अॼु तव्हांजे हिन शहर में पहुतो पियो आहे इहो कंहिं इलेक्शन कैंपेन जे सिलसिले में न आयो आहे। इहो काफ़िलो अव्हां खां वोट वठण न आयो आहे पर इहो काफ़िलो निकितो आहे सॼी सिंध खे सुजाग करण सॼी सिंध खे ख़बरदार करण त सिंध जा गैरतमंद माण्हू होशियार थियो पाकिस्तान जा हुक्मरान तबिको ऐं असांजा ई चूंडियल नुमाइंदा हिन शहरी दहशतगर्दनि सां जोड़ी वारे थी आलमी साम्राज खे हीअ सिंध हमेशह वास्ते बिखरी से बिखरी ॾेई रहिया आहिनि। असीं तव्हांखे ख़बरदार करण आया आहियूं त पंहिंजे ऐं पढ़ाईअ में ताक़त रखो सुञाण रखो ऐं हिन ॻाल्हि ते नज़र रखो तव्हांजे वोटनि जो ग़लति इस्तेमालु केरु थो करे जेको तव्हांजे अॻियां चूड़ा दिलि फरेब नारा हणी रोटी कपाई मकान ॾेई अवाजी सिंध हमेशह वास्ते हिननि दहशतगर्द खे हवाले करनि था। असां तमामु माण्हुनि खे उन लाइ ख़बरदार करण आया आहियूं। तव्हां सभु गॾु थियो ॿधी करियो ऐं ईंदड़ इलेक्शन में हिन कॉर्पोरेशन खे कामयाबु करियो ऐं घरशुमारी ऐं आदमशुमारी वारे मसइले ते समूरा माण्हू गॾु थियो। जीए सिंध आहे कसम चोरत्रनुस ऐं ज़ालिमो त लुड़क जो आहे कसम पलो कंदुसि ऐं वक़्त तोसां आ वचन ऐं वक़्त तोसां आ वचन। जीए सिंध जीए पली जो जीअन सिंधी। दोस्तो हिननि हुकुमराननि टे फ़ैसिला करे छॾिया आहिनि। नंबर 1 सिंधी माण्हुनि जी तालीम खसी वेंदी। छा तव्हांखे ख़बर आहे स्कूलनि में उन्हनि माण्हुनि खे पघारूं मिलनि थियूं जेकी पढ़ाइनि नथा। तंहिंजे करे नंबर 2 सिंधी माण्हुनि जो पाणी खसियो वेंदो। तव्हांखे ख़बर आहे मुख़्तलिफ़ बहाननि सां असांजे पोछण जा इलाइक़ा तमामु घणे सोकारे में आहिनि। नंबर 3 हिननि इहो फ़ैसिलो कयो आहे त सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करे उन्हनि खां हक़ हुक्मरानी खसे हिते ॿिए दर्जे जो शहरी करे उन्हनि खे गुलाम ऐं गोलो करे हिते रखियो वेंदो। तंहिंजे करे हिननि दोस्तनि हिननि क़ौम दोस्त अॻुवाननि इहो फ़ैसिलो कयो आहे त हिननि जेकी कूड़ी घरशुमारी कई आहे जेकी कराची में गुसलखाननि ते ऐं पायखाननि ते जेके नंबर हया अथनि ऐं असांजे सिंधी माण्हुनि जे घरनि ते जेके 10-20 घर गॾु रहनि था उन्हनि ते नंबर न आया अथनि। असां हिन कूड़ी आदमशुमारी खे कूड़ी घरशुमारी खे रद्द करियूं था। अचो हिननि जो हिननि सां हथ में हथ मिलायो ऐं जेका ईंदड़ इलेक्शन हुजे उन्हनि में इन्हनि वॾेरनि खे जीअं दोस्त चयो गोलियूं हलाए सघूं था। गोलियुनि जो वक़्तु ईंदो त गोलियूं बि हलाईंदासूं। फ़िलहाल इन्हनि हुकुमराननि खे ये पीपुल्स पार्टी जा हुजनि या लीगन जा हुजनि अल्फ खां वठी जेका बि हीअ ताईं लीग अचे जेको बि वॾेरो अचे जंहिं सिंधी क़ौम खे हिन महिल ताईं विकियो आहे जॾहिं बि दोस्तो उहे तव्हां वटि अचनि त जेकॾहिं गोलियूं हलाए सघो था ठीकु आहे न त घटि में घटि असांजूं थोकूं त मुफ़्त जूं आहिनि असांजा टमाटा ऐं अंडा त मुफ़्त जा आहिनि उहे हिननि ते हलायो। ऐं अचो हिननि माण्हुनि खे हर सॾ में कामयाबु करियो जीअं तव्हां 3 अप्रैल ते हिन कॉन्फ्रेंस इतिहाद जे सॾ खे कामयाबु कयो। अचो त पंहिंजो पाणी बचायूं अचो त पंहिंजी तालीम बचायूं अचो त पंहिंजी क़ौम खे बचायूं। जीए सिंध जीए लतीफ़।